अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ख़मीस जो ॾींहुं 29 तारीख़ ऐं मां वेठी आहियां पंहिंजे अम्मा जे पंहिंजे माउ पीउ जे घर में। ऐं दुनिया जी सभिनी खां पुरसकून जाइ इहा आहे। तोड़े असांखे पंहिंजा घर आहिनि, सभु कुझु आहे। सो कल्ह 8 कलाक जो सफ़रु लॻो बस में, तक़रीबन 8 कलाकनि खां पोइ अची घर पहुतमि। राति जो एॾी थकिजी पई हुअमि जो घर पहुचण खां पोइ मां कोई वीडियो क्लिप न भरियो, न कुझु बि न ॻाल्हाइनि तव्हां सां। सो ॾाढी मज़े जी निंड कई। ऐं मुंहिंजी अम्मा त घर में कोन्हे, उहा मुंहिंजे पुट वटि वियल आहे इस्लामाबाद। पर पोइ बि मुंहिंजी दिलि पई चए हिते अचण जे लाइ, पंहिंजे भाउरनि भेनरुनि सां मिलण लाइ ऐं कुझु ज़रूरी कम बि हुआ उहे बि करण जे लाइ। ऐं नंढड़ा मुंहिंजा भाणेजा आहिनि, राति जो हुननि मुंहिंजी ॾाढी ख़िदमत कई, मूंखे इलाही मज़ो पियो अचे। उहो क्लिप बि तव्हां सां शेयर थी कयां। ऐं अॼु वेंदमि मां पंहिंजी भेण सां गॾु बाज़ारि, ऐं सुरिया पधर लाड़काइन जी मशहूरु बाज़ारि ऐं मुंहिंजी इंतिहाई पसंदीदा बाज़ारि। सो उनजो बि मां तव्हां सां जेको आहे वीडियो शेयर कंदमि, तव्हांखे ॾेखारींदमि। हिकिड़ी अवामी मार्केट पर इंतिहाई कम जी, ऐं ख़ासि करे जिन खे अगरि बिज़नेस करिणो हुजे कंहिं बि तरह जो कपिड़े सां रिलेटेड, उन्हनि जे लाइ त जन्नत आहे। सो अचो त तव्हां सां शेयर थी कयां। ऐं हीअ मुंहिंजी नंढड़ी प्यारी भाणेजी अबिया फ़ातिमा, इहा मूंखे ज़ोर थी ॾे, बाबा वाह जो मूंखे भाणेजनि ईद कराई आहे। ऐं बि नंढड़ा सफ़ा टाइनी टूनी, पोइ बि मूंखे जेको आहे एॾो सुख था ॾियनि त मां इलाही इंजॉय थी कयां। सो तव्हां ॿुधायो, तव्हां कहिड़ा आहिनि भाणेजा? हे मुंहिंजो नंढड़ो प्यारो भाणेजो आहे, ख़िज़िर, मोहम्मद ख़िज़िर। ऐं हिन महिल जेको आहे मुंहिंजे पेरनि ते लोशन थो हणे। राति जो टाइम आहे, सुम्हण जो टाइम आहे, पहिरियों पाण खे हणंदे हाणे मूंखे थो हणे। सो वाह वाह, एॾो मज़ो थो अचे जंहिंजी हद न आहे। ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह ख़िज़िर। बाज़ारि ऐं लाहौरी मॉल मां निकिता आहियूं त हीअ उहो ई बुटे साहिब जो बंगलो आहे ऐं पीपल्स पार्टी वारो चौक आहे। साम्हूं हबीब बैंक ॾाढी मशहूरु हुई जॾहिं नई नई ठही, गोल बिल्डिंग तमामु हिकिड़ो अट्रैक्शन हो हिते। हिन पासे ही घर आहे मुर्तज़ा हाउस, शायदि हिन जो नालो आहे, मुर्तज़ा हाउस आहे। ऐं ट्रैफिक जे गोड़ में तव्हांखे शायदि मुंहिंजो आवाज़ु घटि ॿुधण में अचे त हीअ तारीख़ी यादगार घर आहे। हमेशह तारीख़ में हीअ जाइ जेका आहे यादगार रहंदी। हेॾे स्टेडियम आहे, लाड़काणे जो स्टेडियम रोड आहे। हिते सरशानावास लाइब्रेरी जेका आहे उहा गुज़री हुई ॿिए पासे। ऐं हिन चौक जो नालो छा आहे जेको हाणे ईंदो पुल वारो? सुक पुल। इहे सुक पुल अचे थी अॻियां ऐं मशहूरु आहे सुक पुल, सॼी उमिरि खां ख़बर हुई असां हितां ई आहे। मथां रेल जी पटड़ी आहे, हेठां ई पुल आहे। हीअ उहे रस्ता आहिनि जितां गुज़री पंध असां स्कूल वेंदा हुआसीं पंहिंजे घर खां हेसि ताईं। अक्सर असांखे टांगो बि रखियलु हूंदो हो सवारीअ जे लाइ, ऐं जेकॾहिं कॾहिं टांगो न हूंदो हो त पोइ असां पंधु बि अची वेंदा हुआसीं। कुझु छोकिरियुनि जो ग्रुप ठाहे। रोड में झाका आहिनि, इन करे तव्हांखे इहो मसइलो थियो हूंदो त उहो ॾिसण में। अच्छा, रिक्शा मां हेॾो रिकॉर्ड नथो थिए न। हीअ नादरा जी ऑफिस आहे लाड़काणे में, तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत बिल्डिंग आहे। ऐं हिन पासे दरगाह आहे टाइम शाह बुखारी जी, बाज़ार आहे हिते। राइट हैंड ते साम्हूं जेको आहे असांजो स्कूल ऐं कॉलेज आहे। ऐं हीअ रस्तो हाणे असां वञूं था हे छा असां हिन पासे कहिड़े पासे था वञूं? ये रस्तो हाणे बाज़ार जे तरफ़, ये असांजी कॉलेज जी बैक साइड जी भित आहे। बाज़ारूं तमामु घणी वधी वयूं आहिनि, भई मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मार्केट जेके तव्हांखे नज़र ईंदा।
वेंदमि वापसि कराची त हितां मां ताज़ा ॿिए उन ॾींहुं वठी वेंदमि जंहिं ॾींहुं मां निकिरंदमि इंशाअल्लाह। हिननि जे ज़ाइके जी ॻाल्हि ई पंहिंजी आहे। हिन पासे बि ॾिसो इलाही सारा फ्रेश सब्जियुनि जा गाॾा बीठल आहिनि ऐं सुरिया पथर में कपिड़े खां अलावा सब्जियूं बि जेके आहिनि मच्छी इंतिहाई ताज़ियूं शयूं हुते अवेलेबल हूंदियूं आहिनि हर वक़्तु। फ्रूट मिलंदो आहे इलाही सारो ॾिसनि था। काठ जो हिते कम थो थिए ऐं हिन पासे बि काठ जा दरवाज़ा ऐं पूरो हिते मार्केट ई इहो सम्झो त काठ जो आहे। सुरिया पथर ॾे वञण जूं इलाही सारियूं गिटियूं आहिनि, इलाही रस्ता आहिनि। असां हिकिड़ी गिटी में एंटर थियूं त असां वञूं था। ही आहे हिते हिकिड़ो रिलिन जो दुकान। अहिड़ा हिन इलाइक़े में हिन बाज़ार में इलाही सारा दुकान आहिनि जिते ही ठहियल रिलिन जा तह था मिलनि। ही मल्टी कलर ब्लैक एंड वाइट ऐं ही कुंडीअ जो भर्त हथ जो आहे कुंडीअ जो ही हथ जो भर्त ऐं रिलिन जा तव्हां डिज़ाइन ॾिसंदव त तमामु सननि टुकड़नि वारा थुल्हनि वारा। हीअ मज़े जी शइ ॾिसो त ही कुंगरियूं हिते ठहियल थियूं मिलनि। रिलिन में वठी करे मर्ज़ी आहे कपिड़नि ते हणो रवनि ते हणो। इन खां अलावा हिननि वटि ही डिज़ाइन बि हिकिड़ो अवेलेबल आहे। ही सिलाई में हलियो वेंदो ऐं दुकान में अंदरि बि हितां थोरो अंदरि ॾिसो तव्हां ही सभु रिलियूं आहिनि, कुंडीअ जो कमु आहे, चादरूं आहिनि ऐं कपिड़ो आहे। त जेतिरी वैरायटी खपे त उहा हिते बिल्कुलु अवेलेबल आहे। 100 रुपया मीटर कट पीस न अथव हिन जा? पोइ कट पीस जे हिसाब में त महांगो आहे 100 रुपया मीटर। असां असल में कट पीस था वठूं चैरिटी वारो जेको स्कूल आहे सिलाई जो उन जे लाइ। कॉटन जा अथसि न। अदा कीअं था ॾियो? हाँ भाउ ड्रेस आहे पूरी नंढा पीस अथव? ही त होलसेल जो रेट आहे न? जी जी। वाण बि मिले थो ऐं ही प्लास्टिक जी जेका पटी हूंदी आहे खटनि वाण जी उहा बि अवेलेबल आहे। कॉटन बि आहे अच्छी बि ऐं कारी बि। कारी कॉटन फोटो कढंदासीं थोरी वीडियो भरींदासीं बसि न भले मर्ज़ी ते। जाम सबड़ियूं कपा ठहियल सबड़ियूं आहिनि। हे दस्तरखान आहिनि, चादरूं आहिनि, मेज़पोश आहिनि, विहण जूं छऊं सभु कुंडीअ सां भरियल आहिनि। रिलियुनि जा ठहियल ठुकियल तह था मिलनि। पोइ वठी कोई सिंगल जो डबल जो जहिड़ो बि हिनखे अस्तर हणाइणु चाहिजे त उहो हणी थो सघिजे। ही रंग रंग जी कुंगरियूं हिते बि मिलनि थियूं, मल्टी कलर में बि आहिनि ऐं हिननि ही सिंगल कलर में बि ठाहे रखियूं आहिनि। मथे बि ॾिसो इलाही सारी पई अथसि। परे खां मार्केट जो व्यू मां तव्हांखे ॾेखारियां। ही ॾिसो हे सभिनीनि वटि ही क़िस्म क़िस्म जूं रिलियूं ख़ूबसूरत हिक खां हिकु ठहियल पयूं आहिनि। रेशमी कपिड़े जूं, कॉटन न आहे इहे। अचां थी ऐं ही परे ताईं तव्हां ॾिसो तव्हांखे दुकान नज़र ईंदा कपिड़े जा ऐं रिलियुनि जा, कॉटन जा।
डार्क कलर्स ॾिसजे इहो इलाही वॾो अथसि मूंखे ॿारनि जे हिसाब सां हुते हिकिड़ो ग्रीन पियो अथई अॻियां हा बसि इहे काफ़ी आहिनि पहिरियों हुननि जा पैसा तक पुछरायूंसि घणा इहो बि रखियुसि बसि काफ़ी आहिनि इलाही थी विया हिते हीअ रवा पिया आहिनि तुंहिंजो फोटो ॾेखारे भले हीअ मुंहिंजी भेण आहे ईअं सम्झो मुंहिंजी जाड़ी आहे हीअ मूंखां 1.5 साल नंढी आहे अदाई वठो टोटल घणा पीस हुया ठीकु आहे चलो कंहिंजे हे हिते हर हंधि पिया आहिनि ये लॉन जा कट पीस आहिनि इंतिहाई सस्ता ऐं ॾाढी सुठी क्वालिटी जा आहिनि ये सब कट पीस आहिनि एतिरी मुनासिब क़ीमत आहे जो हैरत थी लॻे हाँ हाँ कॉटन जा हुजनि ॿुध छाजे लाइ हे कीअं था ॾियो बाबा 250 रुपया पीस घणा मीटर हूंदो बस छॾे हाँ हे आहे सुठो पैसा घटि कंदो कुझु घटि कंदा चङो हिकिड़ी त इहा ॾियो हिकिड़ो साओ खण हिकिड़ो हे पीस बि ॾियो हिकिड़ो हे पिंक त खणेसि हे मुंहिंजे भरिसां हे वारो हाँ ये डार्क ब्राइट कलर हुजनिसि न वाइब्रेंट कलर वणंदा आहिनि साॻियो ई आहे भले हा इहो ये 3 पीसिस ॾियो 250 जी कमीस ये चिकने जा अलाए छाजा ही रहो अच्छा अहिड़ा अगरि मां जेके डिज़ाइनिंग करणी हुजे न कोई नओं बुटीक जो कमु शुरू करे त आराम सां तव्हां करे थी सघी हे कीअं था ॾियो बाबा पोइ बि घणे खां केसि ताईं थी शुरू थिए क़ीमत हा ऐं तव्हां वटि केतिरी उमिरि जे ॿारनि जा आहिनि माना 8 महीननि पार्टी अच्छा माना 0 साइज़ खां चऊं 8 महीननि पार्टी आहे असां वटि माना हे मां वीडियो थी भरियां या मूंखे ॾेखारणी आहे कंहिंखे त हिन मार्केट में हिते छा थो मिले 30-35 सालनि ते आहे अच्छा माशाल्लाह 8 महीननि जे ॿार खां वठी 30-35 सालनि जे माण्हुनि ताईं हिते रेडीमेड जेके आहिनि कपिड़ा अवेलेबल आहिनि महिरबानी ही हिते कॉटन आहे प्लेन ऐं चादरुनि जा प्रिंट आहिनि टुकड़ा ॾियो कीअं था 4 टुकड़ा अथव 230 रुपया 4 टुकड़नि मां हिकिड़ी शर्ट ठहंदी ड्रेस ठहियल आहे वॾी ज़ाइफ़ां जी जोड़ थींदो आहे हिन में ड्रेस अच्छा गंढ थींदो आहे जोड़ थींदो आहे क्वालिटी सुठी अथसि सुठी क्वालिटी आहे कॉटन आहे हीअ लिखियल आहे घणे जो आहे सूट इहो 500 रुपए में ड्रेस ॾींदासीं 500 न 800 रुपया आहे मां 700 पहले हे ॾिसो ये सॼा सिल्क जा कट पीस आहिनि कीअं था ॾियो इहे 250 में पाव 250 में पाव माना हे तोर ते ॾींदव पाव में बि घणो तरंदो हूंदो पर वॾो आहे 2 वाला तोरे माना पाव में त ॿार जी ड्रेस त पकी हूंदी
ये नेट आहे ऐं ग्रीन कलर में भी आहे। ही प्लेन सिल्क आहे, साटन सिल्क ऐं हिते जेको आहे ही सेल्फ प्रिंट में बनारसी टाइप कपिड़ो आहे। पॉलिस्टर भी हिते अवेलेबल आहे, पूरी हे शीट्स भी मिलनि थियूं क्विल्ट्स ठाहिण जे लाइ। ऐं उहो ई हे कमु त हर दुकान ते तव्हांखे नज़र ईंदो। उहो नंढे पीसिस वारे ॾे हलूं न, उहो हिकिड़ी अमेज़िंग शइ हूंदी ॾिसण वारनि जे लाइ। रश अथसि पोइ हलूंसि? वठंदमि न, तो मूंखे वठण लाइ घर भरियो पिया, हिन खां वठी वठूं, डील वठी वठूं तेसि ताईं। हा, हे धागनि जूं लच्छियूं आहिनि रंगीन, इलास्टिक रील आहिनि हर क़िस्म जी। मां वरी 40 थी विया। हे मथे ठहियल रिलिन जा तह था मिलनि। इहो सेम कमु आहे जेको हर दुकान ते अवेलेबल आहे। ऐं ही विहाणनि जूं छऊं भरियल आहिनि कुंडीअ जो, ऐं हिते उहे ई जेके नंढियूं नंढियूं फ्रिल्स पुंगरियूं वग़ैरह ठहियल आहिनि, जेको जेतिरा मीटर वठणु चाहे। ही अंदरि जेको दुकान तव्हां ॾिसो था, हिन में इहे सभु पीसिस आहिनि, पटियूं ऐं स्क्वायर पीसिस आहिनि जेके तोर जे हिसाब सां मिलनि था। ॿाहिरि उहो ई साॻियो सीन आहे। मुंहिंजी भेण ते रील थी ॾिसे, मूंखे बि वठिणा आहिनि उन चैरिटी स्कूल जे लाइ। हिकु ॿ वठंदी आहे 40 रुपया इहो अञा डार्क आहे, इन जो हल्को शेड चयो अथई। ही तमामु त वाङण ई जहिड़ो थी वेंदो न, पर मूंखे रेंड में तो खपनि कुझु। न इहो बि न आहे, पिंक जहिड़ो हुजे पर पर्पल, उहो अथसि ई कोन हिते। ऐं नंढे रीलनि में बि हाणे रुगो डल कलर्स आहिनि अदा, हूअं त हिननि में एॾा सुहिणा सुहिणा रंग ईंदा आहिनि, चिटा एतिरी बि। हे सनियूं थुलियूं सभई जेके आहिनि इहे 800 रुपए किलो। हाँ बाबा जी बाबा, हे हर साइज़ जेका आहे 800 रुपए किलो। पूरा सागी आ, पर जेतरी साइज हाँ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, साइज़ जो फ़र्क़ु हिन जी ॾिस क्वालिटी कीअं आहे, ॾाढी सुठी ॾिस। ठीकु आहे, हाणे टोटल घणो थियो? 4 ऐं 9 है। हीअ सिंधी पालक तो विकिणे वेठो, ऐं हिन पासे जेके बिह पिया आहिनि जाम। ऐं हीअ आहे कट पीस वरी मल्टी कलर, हितां मायूं वठंदियूं आहिनि रिलियूं ठाहे पोइ वरी अची हिन ई मार्केट में सेल कंदियूं आहिनि। हीअ पूरो दुकानु आहे, हिननि जी ताराज़ी ॾिसो, स्केल हिननि जो एॾो वॾो आहे, छो त हिते अलाए केतिरे केतिरे हिसाब सां कपिड़ो सेल थींदो आहे। ही नंढा नंढा पीसिस जीअं ढेर में पिया आहिनि, वॾा वॾा जेके हिननि रोल ऐं बंडल ठाहे मथे रखिया आहिनि। मां अक्सर इहे पटा जेके हूंदा आहिनि हितां वठी वेंदी आहियां, वॾी साइज़ जा विकिरा, हिन मां मूंखे डिज़ाइनिंग करण में आसानी थींदी आहे। हीअ ॾिसो न, हीअ कॉटन जो बहितरीनु कपिड़ो आहे, क्वालिटी एॾी सुठी आहे हिन जी। हिते हीअं ढेर पिया आहिनि, ख़रीदार तव्हां ॾिसी सघो था। अच्छा ॿुध, हे रेड वारो ॾिसूं रंग अगरि पको हुजे त इहो मां वठां, हिकिड़ो हे वारो साओ पीलो हे भर जेके तगार आहिनि हिननि ते कपिड़ा करनि करे। ये सब पट्टा है, हिननि खे पीसिस आहिनि, नंढा नंढा टुकड़ा आहिनि। ये ॾिसो एॾा सुहिणा सुहिणा डिज़ाइन जेके रिलिन जा ठहियल पिया आहिनि, हे सभु फॉर सेल आहिनि। हीअ कॉटन जी आहे, हीअ त मूंखे ॾाढी थी वणे, ऐं हीअ सभु जेके कमु केॾो सन्हो आहे।
सॼो दुकान भरियल आहे, हिन में सभु रेडीमेड रिलियूं आहिनि ऐं कॉटन जूं बि आहिनि, रेशमी कपिड़े जूं जेको जहिड़ियूं वठणु चाहे। ऐं हिते जेके आहिनि इहे सिबियल रिलियूं बि अदा सिबियल रिलियूं घणे जूं आहिनि? 1800 2200 2500 माना हिकिड़ी बिल्कुलु तयारु खणी वञी पाइजे। सो ही तयारु रिलियूं बि हिते मिलनि थियूं। अगरि केरु वठणु थो चाहे त उनखे वधीक महिनत करण जी ज़रूरत ई न आहे, बसि पैसा ॾियो ऐं तव्हां शयूं खणी वञो। हीअ चणनि जी पली थी मिले हिते, अदा घणे किलो आहे? 100 रुपया किलो आहे चणनि जी पली। ऐं हिन पासे आहे ही सरियं जो साग। अदा सरियं जो साग घणे किलो आहे? 30 रुपया वेड़ी आहे। वेड़ीअ में घणो हूंदो? हिन में किलो हूंदो वज़न किलो। ठीकु आहे, महिरबानी वाह। हिन खे ॾिसो, हिते ही पिया आहिनि कट पीस। ही नेट आहे, सॼो आराम सां रवा ठाहे था सघजनि हिन जा। ऐं ही कॉटन आहे या मिक्स आहे? मर्दानो कपिड़ो। मर्दानो कपिड़ो। एॾो कड़क छो आहे? मर्दानो हुन जो आहे शर्टन जो कपिड़ो आहे। अच्छा। ऐं ही हेठि जेको पियो आहे ही सॼो सिल्क आहे। सिल्क कीअं था ॾियो? 200 रुपया पाव। 200 रुपया पाव। पाव में घणो ईंदो हूंदो? पाव ते के माने शर्ट दी है। अच्छा। ऐं ही छा आहिनि? ये कॉटन जा ये कीअं था ॾियो? कॉटन जा नाने मर्दाना रेडी जा टुकराणी है। अच्छा। ये घणे कहिड़े हिसाब सां? ये सभु सिल्क अजीब अजीब क़िस्म जा रेशमी कपिड़ा आहिनि। जेको पाण सिबंदो हूंदो उनखे आइडिया वधीक ईंदो। अदा कहिड़े हिसाब सां था ॾियो? तोर घणो किलो? 200 रुपया पाव। अच्छा अच्छा ठीकु। ऐं ही नेट आहे सॼो। नेट कीअं था ॾियो? नेट 200 रुपया पाव। ज़बरदस्त। ऐं हू साम्हूं जॉर्जेट आहे शिफॉन आहे छा आहे? इहो कीअं था ॾियो? 150 रुपया पाव। ही जॉर्जेट आहे शिफॉन आहे, क्रिंकल कोई कपिड़ो आहे। 150 रुपया पाव। हिन मां त फर्स्ट क्लास फ्रॉक कंहिं लाइ छा छा ठाहे थो सघिजे। अच्छा हल हुन जे पासे बि हलूंसि था। तूं चए पई गला था मिलनि हिते। सो कपिड़ो हिते एॾो सस्तो आहे जो डिज़ाइनिंग करे कोई ड्रेसिस ठाहे त हैरत लॻंदी तव्हांखे त हुन मां छा छा क्रिएट करे थो सघिजे। जेको ॾिसी ॾिसी मूंखे आइडियाज़ था अचनि। ही हिते पिया आहिनि गला रेडीमेड। वाह वाह ज़बरदस्त। मां त शौक़ीन न आहियां अहिड़ा पाइण जी, पर जेके शौक़ीन हुजनि उन्हनि जे लाइ हिकिड़ी आलीशान शइ आहे हिते। हीअ छा आहे? हीअ बि गलो आहे। हीअ बसि ठहियल आहिनि, वठी वञी सिर्फ़ु पंहिंजे कपिड़नि ते लॻाइजनि। हीअ जॉर्जेट आहे, रवा आहिनि। हीअ रवा आहिनि। अगरि माण्हू चाहे त 2 रवा वठी हिन मां शर्ट ऐं रओ बि ठाहे सघे थो। प्लेन सिल्क जी काई बि शलवार। त हीअ मुख़्तलिफ़ क़िस्मनि में ही भर्त भरियल कपिड़ा हिते अवेलेबल आहे। हे केतिरे जो रओ? 250 जो रओ आहे। त जेकॾहिं हिन शर्ट ऐं रओ वठिजे त 500 में पइजी वेंदा। ऐं ही प्लेन कीअं था ॾियो? प्लेन कीअं था ॾियो? हे 200 रुपया पाव। 200 रुपया पाव। पाव में रओ ठही वेंदो हूंदो? रओ 150 रुपया खाईंदो। अच्छा। ऐं ही हिते सभु पीसिस आहिनि एम्ब्रॉयडर्ड। पंहिंजे हिसाब सां जेको बि खणणु चाहे ऐं पंहिंजे कपिड़नि ते हणणु चाहे तव्हां सोचो त तव्हां सिल्क वठिजे, साटन वठिजे, जॉर्जेट वठिजे, बनारसी जा कट पीस वठिजनि ऐं पोइ उनखां पोइ हिननि ते इहे हणिजनि त कंहिं बि इवेंट जे लाइ, कंहिं बि ओकेज़न जे लाइ बहितरीनु ड्रेसिस जेके पाण तयारु करे था सघूं। कमु केॾो सुठो थियल आहे। ऐं हर साइज़ आहे, हर कंहिंजी पसंदि जे मुताबिक़ हिते जेका आहिनि शयूं मिलनि थियूं। बसि उहा अखि हुजे जेका हिननि खे सुञाणे ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जो उतां जेका कपिड़ो कढी। हीअ ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हिन मां चूंडिजे। अदा वेलवेट कीअं था ॾियो? 1000 रुपये किलो। ऐं पीस केतिरा वॾा हूंदा? 1200 में ड्रेस ठही वेंदी वेलवेट जी? फर्स्ट क्लास। हीअ जॉर्जेट आहे। इहो कीअं आहे? हीअ 200 रुपया पाव। हिन जो कपिड़ो थोरो ॻोरो आहे।
हाँ त पोइ ही सम्झो रओ घणे में पवंदो? अच्छा ये कपिड़नि जा आहिनि त पोइ जे हिन मां ड्रेस ठाहिजे त घणे जी पवंदी? 500 रुपए में ही जॉर्जेट जो हिकिड़ो थुल्हो कपिड़ो आहे जेको ड्रेसिस जो आहे, रवनि जो न आहे। अच्छा हे वेलवेट तव्हां वटि ॿिया बि आहिनि, तव्हां वेलवेट कीअं था ॾियो? अच्छा हुन मां कट पीस मां या हिन मां जंहिं मां बि वठूं? हाँ ये 5 वाला 400 रुपये में सिर्फ वाह वाह, त माना हे हिन मां रओ कमीज़ ठहंदी या सलवार? रवो चोलो रओ चोलो। रवा के भी तव्हांजी मर्ज़ी आहे। त हीउ जेको कपिड़ो आहे तव्हां वटि सॼो जॉर्जेट पियो आहे? ये सिर्फ है रे। अच्छा शिफॉन भी आहे, जॉर्जेट भी आहे। ये ऐं वेलवेट में कहिड़ा कलर अथव? कोई कलर अथव ॿियो हे आहे यो जो है। हाँ, ऐं 1200 रुपया सम्झो सलवार कमीज़ या ट्राउज़र सलवार कमीज़ जेको बि ठाहिजे। हाँ ठीकु आहे दा। असांखे जेका थोरी शॉपिंग करणी असां उहो करे वरिती आहे। हाणे असां निकिता आहियूं, वञूं था घर, ऐं रस्ते में कुझु ॿिया सीन बि तव्हां सां शेयर कंदमि ज़रूरु। हितां जेलस बाज़ार थी शुरू थिए ऐं हिते तव्हां ॾिसो सब्जियुनि जो हिकिड़ो तमामु वॾो मार्केट आहे। हितां ई ताज़ियूं ऐं मुनासिब क़ीमत ते सब्जियूं हिन पासे बि तव्हां ॾिसी सघो था। ऐं एतिरो त मसरूफ़ ऐं रश वारो इलाइक़ो आहे छो त हिते अवामी बाज़ार आहे, हर माण्हू जी सहूलियत जी शइ मिले थी, इन करे रश बि हिते खणी आहे। हिन पासे तव्हां ॾिसो ही बसर पटाटा बिह आम इस्तेमाल जी शइ। ऐं हिते पूरा अनाज जा चांवर कणिक बोरियूं हर शइ जूं दुकाननि में तव्हांखे नज़र ईंदियूं। सब्जियूं बेइंतहा पालक साग सरियं जो ऐं फली ऐं इहे शयूं एॾियूं त सुठियूं पियूं आहिनि, एॾियूं ताज़ियूं आहिनि। वाङण त बसि ॾिसो त ईअं चमकनि था। हिते सॼा जेके आहिनि होलसेल जा दुकान आहिनि राशन जा। मां हितां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ॿी काई ख़रीदारी कॾहिं बि न कई आहे। मां ईंदी आहियां हमेशह कपिड़ो वठणु, उहो वरितो आहे। बाक़ी ॿियूं शयूं जेके दुकान आहिनि उहे सिर्फ़ु ॿुधा अथनि। रश ॾिसी सघो था। छा बैंक स्क्वायर आहे? बैंक स्क्वायर आहे। हिते तक़रीबन सभिनी बैंक्स जूं जेके आहिनि ब्रांचिस मौजूदु आहिनि। हितां हे वुड वर्क सॼो काठ जो कमु शुरू थींदो। ॿिन्ही पासे फर्नीचर हर तरह जो आम सस्तो फर्नीचर बि ऐं महांगो फर्नीचर बि, हर तरह जा हिते दुकान आहिनि। बैंक ये बैंक जी ब्रांच तव्हां ॾिसो था, हिन पासे नेशनल बैंक जी ब्रांच आहे। त हिते मां सॼी प्रॉपरली रिकॉर्ड नथी करे सघां छो त हिकु रिक्शा मां चङी तरह रिकॉर्डिंग थिए नथी। हाणे ॿियो त रिक्शा मां वेठे वेठे जेको आहे इलाही शयूं कटिजी थियूं वञनि। ॿिन्ही साइड फर्नीचर ॾिसो हर तरह जो फर्नीचर। ॿिन्ही पासे प्लास्टिक जो बि आहे, वुड जो बि आहे ऐं हैंडमेड बि आहे, कुझु रेडीमेड बि आहे जीअं प्लास्टिक या स्टील जो। हे आहे शाहनवाज़ बाग, अॻिते ज़ुल्फ़कार बाग हुओ। अच्छा उहो ॿियो आहे। अच्छा शाहनवाज़ भुट्टो चिल्ड्रन पार्क। हे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो पुटु शाहनवाज़ शहीद, उनजे नाले ते इहो ॿारनि जो बाग आहे। अच्छा मां सम्झो ज़ुल्फ़कार बाग आहे। ऐं हे रस्तो कहिड़ो आहे? अच्छा साम्हूं उहा ई सुख पुल आहे जितां असां थी वियासीं पहिरियों। ऐं सुख पुल इन जे लाइ जो ज़ाहिर आहे इहा पुल कंहिं दरिया ते न आहे, इहा पुल ईअं रोड ते ठहियलु आहे। मथां हुनजे ट्रैक आहे रेलवे जो ऐं हेठि जेको आहे आम ट्रैफिक जे लाइ, गाॾियुनि जे लाइ। हिन चौक जो कोई नालो आहे? असां अची विया आहियूं बाज़ार खां वापसि। ऐं मां जेको कुझु तव्हांखे ॾेखारियो, जेके कट पीस ॾेखारिया, उहे सिर्फ़ु मां तव्हांखे उहे ॾेखारिया जेके ॿाहिरि ज़मीन ते पियल आहे। पर अंदरि दुकाननि में बेइंतहा कपिड़ो आहे ऐं इहो मूंखे मुनासिबु न पियो लॻे त मां वठां बि कुझु न ऐं सिर्फ़ु कढाए वीडियोज़ भरियां, इहो सही न पियो लॻे। सिर्फ़ु तव्हांखे आइडिया थी वेंदो
त छा छा पियो मिले, ऐं मुंहिंजी मजाल न आहे त मां हिन सॼे बाज़ार जी वीडियो भरे सघां। इन करे मां तव्हांखे थोरो तव्हां शेयर कयो आहे त तव्हांखे आइडिया थी वञे त हिते छा मिलंदो आहे। ऐं मां छो दीवाना वार हर दफ़े ईंदी आहियां त हिन बाज़ार जो चकर ज़रूरु हणंदी आहियां। ऐं अम्मा घर में कोन्हे, मुंहिंजी भेनर सभु शादीशुदा आहिनि, पंहिंजे पंहिंजे घर में रहंदियूं आहिनि। त हिकिड़ी भेण मुंहिंजी राति जो ई अची वई, जंहिंजा ॿार तव्हां ॾिठा वीडियो में, ऐं ॿी भेण हाणे सुबुह जो आई आहे। ऐं मुंहिंजे लाइ स्पेशली पली ऐं चिकन पचाए आई आहे, चांवरनि जो अटो बि घर मां खणी आई आहे त हिते ताज़ियूं मानियूं पचाईंदासीं। सो हीअ वेठी आहे मुंहिंजी भेण, हिन जो नालो आहे शीरीन। असां ॿई वॾियूं आहियूं, सभिनी में पहिरें नंबर ते मां आहियां, पोइ हीअ आहे, विच में भाइर आहिनि, वरी ॿ नंढियूं भेणियूं आहिनि, उहे सख़्तु परदेदार आहिनि, उन्हनि जी वीडियो भरणु असांखे अलाउ कोन्हे। सो हाणे असां इंजॉय कंदासीं लंच, पली ऐं मच्छी ऐं ॿियो बि अलाए छा छा। मुंहिंजी भेण नौरीन जेका कल्ह आई उन पचायो आहे, हीअ शीरीन आहे। असांजा सभिनी जा नाला ईअं ई यानी राइमिंग मैचिंग। सो असां लंच इंजॉय कंदासीं। ॻोठ में जेका मुंहिंजी भेण शादी थियल आहे नंढी नंढी आख़िरी, उहा बि अची वई आहे। अगरि मूड थियो ॻोठ वञण जो त उहो बि तव्हां सां मां शेयर कंदमि इनशाला। प्लान ठाहे आई हुअमि, पर मां कल्ह एॾो थकिजी पई आहियां जो अॼु मां सॼा पंहिंजा प्लान ड्राए छॾिया आहिनि। ऐं सोचां पई त रुॻो हिन ई घर में रही करे वापसि कराची हली वेंदसि, पर शायदि थकु लही वेंदो त मूंखे एॾो फील न थींदो। सो लंच खां पोइ वरी मिलूं था। इन खां थोरो ॿियो अचां थी मां हिन वटां वठूं। अदा मां हे थोरी नी वीडियो ठाहियां तव्हांजी दुकान जी, वीडियो ठाहियां थोरी, दिलि थी चए। सो ही हिते कपिड़नि जा ढेर आहिनि, जंहिंमां ही सिधा करे पटियुनि जा बंडल ठाहे रखनि था ऐं ही ॾियनि था तोर जे हिसाब सां। ऐं हिननि वटि सभु कलर्स तक़रीबन अवेलेबल आहिनि। अच्छा, पर जे मां हितां घणा वठां पोइ खुला ॾींदव या तोरे ॾींदव? तोरे ॾींदव, ठीकु आहे। मां हितां कलर्स हा वठेसि, कलर्स मां चूंडियां थी, पोइ तव्हां मूंखे तोरे ॾिजो। इहे अलॻि छो त मूंखे खपंदा इलाही सारा। मां तव्हांखे ॿुधायां, हे हलाईंदा आहियूं 15 रुपए हिकु। अच्छा, हा, तव्हांखे तोर में घटि पवंदो। तव्हांखे तोरे में कीअं पवंदो? तव्हांखे तोर करे ॿुधाईंदुमि, तव्हांखे फ़ाइदो पवंदो। चओ मां ठीकु आहे। या लेस त ॾियो खणी। शीरीन जो येलो ॾिसण में अथसि, ग्रीन येलो माना सभु रंगीन वारी। ये भी दिखा रहे हो, वो भी दिखा रहे हो, वीडियो टाइम थी न न वीडियो मुंहिंजी ठहे थी पई। लिंक ते लगाइण जा। अच्छा, ये लेस भी वो कुंगरी वणंदा आहिनि न त ये भी लगंदी आहे, ये भी हिननि ठाहे रखियूं आहिनि, वरी ईअं पैक करे पैकेट्स बि ठाहे रखिया अथव। ये फैक्ट्री जी पैकेट हूंदी आहे। अच्छा, ये फैक्ट्री मां ठहियल आहिनि। सही आहे। ऐं हे जेके आहिनि हथ जूं था ठाहियो? अच्छा, मायूं तव्हांखां मतिलबु छा ठाहे ॾेई थियूं वञनि? सही, ज़बरदस्त। वठंदी बि मायूं। हा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ये डबल शेड वाली तो न नीरा अच्छा ॻाढ़ा सभु। अचो हिकिड़ो तव्हां वॾो बि ॾियो। मिड़ई पीला ॾिसां, पीला कोन अथसि अहिड़ो डल त। पता ही था फिको रंग आहे न फिको ये कलर ॾाढा सुठो। ॿुधो, हा विझेसि, ॿ टे कलर विझनि, मां तेसि ताईं रिकॉर्ड करे वठां। अलाह जे नाम ते जेको सरी सघे अलाह पंहिंजे ॾींदा पिया। हिकु ॿिनि खां मां जेका कसर ॾिनी आहे उहा मूंखे ख़बर आहे। 1 किलो 400 रुपए जा थींदा। हा, हे पूरो किलो। पर थोड़ा ॿिया या त पैसा घटि कयो या थोड़ा कसर में विझोसि कुझु। कसर में भेण चयो त मां पाण ई हाणे ॾिसो न हे असां हे वेंदा असांजा ख़ैरात में, ख़ैराती स्कूल आहे सिलाईअ जो, उन्हनि खे असां ॾींदासीं। तंहिंजे करे ॾिठो कहिड़े स्कूल में? हीअ रिली ॾिसो कीअं थी लॻे। ऐं हे जेको आहे रिलीअ जो प्रिंट आहे, हैरत जी ॻाल्हि आहे न। यानी हिते जेके सिबियल रिलियूं बि पयूं आहिनि ऐं उन्हनि जा रिलियुनि जा प्रिंट बि पिया आहिनि। ऐं हीअ छा सॼो कट पीस आहे तव्हां वटि? अच्छा, त हिननि में कचो कपिड़ो आहे? अच्छा, ठीकु आहे। हिन दुकान तां मां घणे खां घणी हिन महिल ताईं जी शॉपिंग थियल आहे मुंहिंजी पीसिस जी। अदा थोरी दुकान जी वीडियो भरियां? छापो हणाईंदमि न, भला छा कयां, महांगो था ॾियो त पोइ थोरो। अॼु तव्हांजी नथी भरियां, तव्हां परेशान न थिजो। छो त तव्हां आहियो असांजे ॼाण सुञाण वारा दुकानदार न, हिते मां भरे थी सघां। इहो जेको तव्हांजे हथ में कपिड़ा कीअं था ॾियो? इहो 150 माना हे पीसिस सॼा 150 रुपए किलो।
हिन दुकान में ॾिसो मां हितां घणे खां घणो मुंहिंजो कपिड़ो जेको बि आहे हितां वरितल आहे। नंढा नंढा टुकड़ा बि आहिनि, ठहियल रिलियूं बि आहिनि ऐं मायूं हिननि खां कट पीस वठी थियूं वञनि ऐं पोइ रिलियूं सिबी वरी हिननि जे ई दुकाननि ते अची सेल करण जे लाइ रखनि थियूं। बसि थी वियो। मां तव्हां सां शेयर न कई आहे जेका मां थोरी घणी करे आई आहियां हुन कंबर वारी चैरिटी स्कूल जे लाइ। हे लेडीज़ जा शर्ट पीस हुया, इहे वरिता आहिनि ऐं हे कट पीस मां हे ॿारनि जे कपिड़नि जे लाइ हे कलर्स वरिता आहिनि बॉइज़ जा। छो त प्रिंटेड मां कुझु कराची मां बि वठी आई हुयमि, उहे तव्हां सां मां शेयर करे चुकी आहियां। त ही डिफरेंट कलर्स वरिता ऐं ही रील बि मां हिननि जे लाइ वरिता। हे मूंखे मिलिया 400 रुपए जा 1 किलो रील, त 1 किलो में कुल इहे रील तुरिया आहिनि। ऐं इन खां अलावा मुंहिंजी भेण पंहिंजी अलॻि शॉपिंग कई, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा मां न शेयर कंदमि छो त उहा हुनजी शइ आहे। शाम जा थिया आहिनि 5:30। असांजी 2 नंढियूं भेनर पंहिंजा ॿार असांखे ॾेई बाज़ारि वयूं आहिनि। पहिरियों असां 2 वॾियूं बाज़ारि मां थी आयासीं छो त सुभाणे जुमो बि आहे, ॿारी रबियुल अवल आहे, बाज़ारि बंदि हूंदी। त मुंहिंजी भेण जेका ॻोठ मां आई आहे उनखे कुझु कमु हो ऐं तेसि ताईं असां पोयां जेको आहे फ्रूट चाट ठाहिण जे लाइ फ्रूट कटण जी तयारी कई आहे। सो मां पंहिंजो अॼु जो व्लॉग हिते थी ख़तमु कयां। उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो, ख़ासि तौर ते सुरहिया पधर जो चकर। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं।